सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन्हीं आशीर्वाद सां तो सॼो साल परिपूर्णता सफल मोहब्बत अमन आची सुख समृद्धि खुशी खुशहाली सबके सुख ऐं आनंद सां भरे सभिनी खे आशीर्वाद शुभकामनाऊं वाधायूं 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 सचो सचो असां पंहिंजे जीवन खे समझूं उनखे ॾिसूं ऐं अॻिते वधाइण जी प्रेरणा चाहत या समझ खणी करे पंहिंजो कदम अॻिते वधायूं। हिकिड़े साल जी पुॼाणी ऐं ॿिए साल जी शुभ शुरुआत में हकीकत में तमाम न जे बराबर मुफ़ासिलो हूंदो आहे। हर एक जूं नज़रूं घड़ी या घड़ियाल ते हूंदियूं आहिनि। आम इंसान असां जेके बि आहियूं असांजो बाबो सिर्फ़ हिकिड़ो सेकंड हूंदो आहे ऐं दूर नज़र रखण वारा उनखे मिनी ऐं मिली सेकंड ताईं खणी वेंदा आहिनि। असां ॾिसंदा आहियूं हिकिड़े सेकंड ताईं बिल्कुलु ख़ामोशी हूंदी आहे ऐं सिर्फ़ सेकंड ज़ीरो ते पहुतो त पोइ हिकदमि ख़ुशियुनि जी लहर टोड़ी वेंदी आहे। 24 साल और 25 साल जे विच में जेका सभ खां वधीक कशिश कंदड़ ॻाल्हि हूंदी आहे छिकीदड़ ॻाल्हि हूंदी आहे उत्तेजना या चाहत ऐं इंतज़ार सभ खां वधीक जो हिकु सेकंड जी विथी सां हिकिड़े जो भाग राजाई सुख सां भरियल हूंदो आहे ऐं ॿिए जो भाग रंग खां बि ॾुखियो हूंदो आहे। सिर्फ़ हिकु सेकंड जो असां चवंदा आहियूं ॿई जुड़वा आहिनि ॿई बराबरि आहिनि ॿई गॾु ॼाया पर हिकु हिकु मिली सेकंड जो भाग उहो अलॻि अलॻि हूंदो आहे। सभु गिरे गोचर सभु कुझु बदिलजी वेंदा आहे। भाग क़िस्मत उथी वेठी सोच समझ सभु कुझु हिकिड़े सेकंड में कुझु जो तंहिंजे करे
इहो मौक़ो हक़ीक़त में असांखे वक़्त जी अहमियत ॿुधाईंदो आहे। असां पंहिंजे वक़्त जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं, असां पंहिंजे वक़्त खे कीअं बणाए सघूं था। जे तरफ़ां उन मालिक जे तरफ़ां असांखे केतिरो कुझु हथे लॻंदो आहे, केतिरो कुझु पले पवंदो आहे। हक़ीक़त में असां उन वक़्त जो इस्तेमालु कीअं कंदा आहियूं, उनखे कीअं हलाईंदा आहियूं। तंहिंजे करे असां पंहिंजे वक़्त जो सभ खां पहिरीं क़दुरु करणु सिखूं। ऐं जॾहिं असां वक़्त जो क़दुरु कंदा आहियूं त पोइ वक़्तु असांजो क़दुरु कंदो आहे।